अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं यानी हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे राति, रेल ऐं ऋणपट, फिलेश कहाणियूं अफ़साना। कहाणीकार ज़ैब सिंधी, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो पहिरियों फरवरी 2023 ईस्वी। कहाणी आहे हयाती होतनरीअ। पुट जे वॾे बंगले जे नंढड़े कुंडाए ते कमरे में बिस्तरे ते पियल बीमार पोड़ो शख़्स सख़्तु परेशान हो। खट ते अकेलो पियल बीमार शख़्स पासो वराइण तोड़े कंधु फेराए कमरे जे दर ॾांहुं ॾिसण में बि सख़्तु तकलीफ़ महसूसु करे रहियो हो, पर तंहिं हूंदे बि हर हर कंधु फेराए दरवाज़े ॾांहुं ॾिसी रहियो हो। 3 ॾींहं गुज़री विया हुआ जो पोड़े बीमार शख़्स घर जे कंहिं बि भातीअ जो मुंहुं न ॾिठो। हिन खे पंहिंजे नुंहुं जो त न पर पुट जो ॾुखु ज़रूरु हो। संदसि पुटु हूअं त रोज़ु 2-4 मिंटनि लाइ वटसि लंघी ईंदो हो ऐं संदसि तबियत पुछी हलियो वेंदो हो, पर उहो बि 3 ॾींहंनि खां खेसि ॾिसण ई न आयो हो। मंझंदि जे वक़्तु नौकिरियाणी हिन लाइ मानी खणी आई त बीमार पोड़े खां पुछियो, सभु घर वारा किथे आहिनि? नौकिरियाणीअ को बि जवाबु न ॾिनो जो हूअ बेगम साहिबा जे हुकुम जी पाबंद हुई, जंहिंखे चई छॾियो हो पोड़े सां ॻाल्हाइण जी का बि ज़रूरत न आहे। नौकिरियाणीअ खे ख़ामोश ॾिसी पोड़े ॿीहर ॻाल्हायो, मुंहिंजो पुटु ऐं पोटो मूंसां मिलण छो नथा अचनि? नौकिरियाणीअ हिकु नज़र दरवाज़े ॾांहुं ॾिठो ऐं पोइ आहिस्ते वराणियो, साहिबु इस्लामाबाद वियल आहे। पोड़े हिकदमि पुछो, भला मुंहिंजो पोटो किथे आहे? मूंखे उन्हीअ जी ॾाढी सिक लॻी आहे। नौकिरियाणीअ को जवाबु न ॾिनो। हिन हिकु नज़र रहम जोगी हालत में पियल पोड़े ॾांहुं हमदर्दीअ सां ॾिठो ऐं मेज़ ते मानी रखी ख़ामोशीअ सां कमरे मां ॿाहिरि निकिरी वई। बीमार पोड़े खे लॻो त ॼण हू इंसान न कमरे में पियल पुराणे सामान जिहां ई को सामान हुजे, जंहिंखे संदसि पुट बि घर जे कुंडाए ते कमरे में रखी विसारे छॾियो आहे। उहो सोचे बीमार पोड़े जूं अखियूं भरिजी आयूं। हिन हिकु तमामु डिघो साहु खणी ज़ोर सां अखियूं बंदि कयूं त लुड़क संदसि ॿिन्ही लौंदड़ियुनि तरफ़ वही विया। कुझु देरि गुज़री त हिन पंहिंजे बेहदि प्यारे 5 सालनि जे पोटे जो आवाज़ु ॿुधो, ॾाॾा। बीमार ॾाॾे अखियूं खोले मुरकी दर ॾांहुं ॾिठो। 5 सालनि जो मासूम पोटो अॻिते वधियो ऐं हिन ॾाॾे जे सीने ते मथो रखी छॾियो। ॾाॾे ॾाढे प्यार सां लेटियल हालत में ई पोटे खे भाकुर में भरे वरितो। उन महिल ई कमरे जे दरवाज़े वटां संदसि नुंहुं जी रड़ थी, अव्हां मुंहिंजे पुट खे बि बीमार कंदव छा? पोड़े थधो साहु खणी चयो, अम्मा, मूंखे का विचड़ंदड़ बीमारी त न आहे जो मुंहिंजो पोटो बि बीमार थी पवंदो। नुंहुं अॻिते वधी आई, हिन पंहिंजे पुट खे ॿांह खां वठी छिके ॾाॾे खां धार कयो ऐं सख़्तु कावड़ मझां चयो, तव्हां पाण कंहिं विचड़ंदड़ बीमारीअ खां घटि आहियो छा? 80 साल उमिरि थी वई अथव, तॾहिं बि असांजी जान नथा छॾियो। कहाणी लुड़क मेड़ींदड़ भेण। घर खां ॿाहिरि वञणु लॻंदो हुउसि त मूंखां 2 साल नंढी भेण पुछंदी हुई, काॾे थो वञे दा? वराणींदो हुउसि, दोस्तनि सां रांदि खेॾणु थो वञा। रोअण हार की थी चवंदी हुई, मां बि त तुंहिंजी दोस्त आहियां, मूंसां रांदि खेॾ न दा। भेण जे ईअं चवण सां मां ॿाहिरि वञण जो इरादो तब्दील करे घर में वेही हिन सां रांदि खेॾंदो हुउसि। रांदि खेॾंदे मूंखे धकु लॻंदो हो त हूअ मुंहिंजे अखियुनि तां ॻोढ़ा उघंदी हुई। उहा अधु सदी अॻु जी ॻाल्हि आहे, तॾहिं असां ॿई ॿार हुआसीं। अॼु मूं ॿीहर ॿार बणिजी हिन खे चयो, उथ त रांदि खेॾणु हलूं। भेण को बि जवाबु न ॾिनो। उहो धरतीअ जे सतह खां कुझु फुट हेठि वञी सुम्ही पई आहे ऐं मां धरतीअ जे सतह ते बीठो आहियां। मुंहिंजूं अखियूं बरसण खां बसि नथियूं कनि, पर मुंहिंजा लुड़क मेड़ींदड़ उहो नाज़ुक नंढिड़ो हथु मौजूदु न आहे। कहाणी साॻियो रस्तो। पुटु महीने खां पोइ मंझंदि महिल ॻोठु आयो त पोड़ी माउ जूं अखियूं ठरी पयूं। माउ पुट खे मानी ॾेई घर जा कम जल्दी पूरा करे कमरे में आई त पुटु निंड पियो। माउ पुट जे भरिसां वेही रही। पुटु निंड कंदो रहियो ऐं माउ संदसि वारनि में आङुरियूं फेराईंदी रही। लगातार खेसि प्यार सां ॾिसंदी रही, ॼण पंहिंजे अखियुनि जी उञ उझाइण जी कोशिशि कंदी हुजे। शाम जो पुटु निंड मां जाॻियो
त पंहिंजे स्मार्ट फ़ोन खणी वेही रहियो। मां महीने खां पोइ आयल पुट मंझां अखियूं ई नथे कढियूं, पर पुट जूं अखियूं मुसलसल पंहिंजे स्मार्ट फ़ोन जे स्क्रीन ते खुतल हुयूं। कंहिं महिल हुन व्हाट्सएप ते पंहिंजी शहरी महबूबा खे मैसेज पे कया त कंहिं महिल फेसबुक ते संदसि तस्वीरूं ॾिसी पंहिंजूं अखियूं पे ठारियूं। मां पुट जे वांदे थियण जो इंतज़ारु कंदी रही। घणी देरि खां पोइ पुट मोबाइल फ़ोन तां नज़र खईं त मां डिघो साह खणी चयो, पुट अॻे 8 ॾींहं ईंदो हुएं, पोइ 15 ॾींहं अचणु शुरू कई, पर हिन भेरे अचण में सॼो महीनो लाहे छॾी। पुट कुझु सोचे वराणियो, मां ॻोठ अचण जो रस्तो हाणे डिघो थी वियो आहे। मां हैरत सां पुछियो, शहर ॾांहुं वेंदड़ रस्तो त साॻियो ई आहे, हाणे उहो रस्तो डिघो कीअं थी वियो पुट? पुट माउ जी ॻाल्हि जो को बि जवाबु ॾियण बजाए चांहि जी फरमाइश कई ऐं पंहिंजी मोबाइल फ़ोन खणी वरी मसरूफ़ थी वियो। मां चांहि ठाहिण वई त पुट जे मोबाइल फ़ोन ते संदसि शहरी महबूबा जो फरमाइशी मैसेज आयो, अॼु राति मूंखे डिनर लाइ वठी हलिजांइ। मां चांहि खणी कमरे में दाख़िल थी त पुट शहर वञण जी तयारी करे चुको हो। हिन माउ खां चांहि जो कोप वठण खां सवाइ चयो, मां शहर वापसि पियो वञा। माउ जी दिलि उदास थी वई, ॾुख सां चयाईं, महीने खां पोइ आयो आहीं, हिकिड़ी राति बि नथो रहीं। पुट वक़्तु ॾिसंदे वराणियो, मूंखे तमामु ज़रूरी कमु आहे, मां वञिणो ई पवंदो। मां फ़िक्रमंदीअ सां चयो, शाम थी वई आहे पुट, चवीं थो त रस्तो बि डिघो थी वियो आहे, सुबुह जो वञिजांइ। पुट पंहिंजो सफ़री बैग खणी दरवाज़े ॾांहुं वधी चयो, ॻोठ अचण जो रस्तो डिघो थी वियो आहे, मां शहर वापसि वञण जो रस्तो डिघो न आहे थियो। कहाणी आख़िरी ॾींहुं। हू पंहिंजे नौकरीअ तां रिटायर थियण वारे ॾींहुं ऑफिस टाइम पूरो थियण खां कुझु कलाक अॻु में मरी वियो। ऑफिस में गॾु कमु कंदड़ संदसि दोस्तनि खे हिन जी वफ़ात जे ॾुख सां गॾु उहो ॾुख बि थियो त नौकरीअ दौरान गुज़ारे वञण सबबि इदारे जे क़ाइदे मूजिबि संदसि पोयरनि खे उहो माली फ़ाइदो न मिली सघंदो जेको हिन जे ज़िंदगीअ में रिटायर थियण सां मिले हा। ॿिए ॾींहुं हिन जो नौजवान पुटु मरी वियल पीउ जे ऑफिस में गॾु कमु कंदड़ पीउ जे दोस्तनि सां गॾिजी संदसि बास सां मिलियो। सभिनी गॾिजी बास खे गुज़ारिश कई त इदारे जे रिकार्ड में मरी वियल जी वफ़ात हिकु ॾींहुं पोइ ॾेखारी वञे, जीअं संदसि पोयरनि खे मुनासिबु माली फ़ाइदो हासिलु थी सघे। बास इनकार कंदे चयो, हिन जे मौत जी तारीख़ कुदरत जे तरफ़ां मुक़ररु थियल हुई, मां केरु थींदो आहियां हिन जे मरण जी तारीख़ खे तब्दील करण वारो। बास जे इनकार खां पोइ हिन जो पुटु सख़्तु ॾुखारो थी हलियो वियो। कुझु अरसे खां पोइ हिन जे पुट खे साॻिए इदारे में फ़ौती कोटा ते नौकिरी मिली त पुटु ख़ुशीअ मंझां नौकिरीअ जो ऑर्डर ॾिसंदे चयो, चङो थियो जो बाबो पंहिंजे नौकिरीअ जे आख़िरी ॾींहं ते ऑफिस टाइम पूरो थियण खां अॻु में मरी वियो, जो मूंखे नौकिरी त मिली, जेकॾहिं मरण में 2-3 कलाक देरि करे हा या ऑफिस टाइम पूरो करे रिटायर थी वञे हा त मूंखे त नौकिरी ई न मिले हा। कहाणी तमाशो। सियारो आयो त मूं 5 साल अॻु लंडा बाज़ार मां ख़रीद कयल अछे रंग वारो पुराणो कोट कढी पातो। घर खां ॿाहिरि निकितुसि त हिकु नौजवान जंहिंखे कारो कोट पातल हो, उन मूंखे घटि वधि ॻाल्हाइणु शुरू कयो। मूं कारे कोट वारे नौजवान खां सबबु पुछियो त हू मूं ते वधीक कावड़िजी पियो। हुन रड़ करे कारे कोट वारनि ॿियनि नौजवाननि जो मुंहिंजे अछे रंग वारे कोट ॾांहुं ध्यानु छिकायो त कारा कोट पहिरियल केतिरा ई नौजवान ॾंडा खणी मूं ॾांहुं वधिया। मूं जान बचाइण लाइ डोड़णु शुरू कयो त कारनि कोटनि वारा नौजवान हुजूम जे सूरत में मुंहिंजे कढ लॻा। मां डोड़ी थकिजी साणो थी बीह रहियुसि त कारे कोट वारनि केतिरनि ई नौजवाननि मूं ते लतुनि मुकुनि ऐं ॾंडनि सां हमिलो करे ॾिनो। मूं धक सां दे चयो, तव्हां त माण्हुनि खे इंसाफ़ वठी ॾींदा आहियो, मूंसां नाइंसाफ़ी छो था कयो? जवाबु मिलियो, अछो कोट सज़ा जे लाइक़ु आहे, असां इंसाफ़ जूं तक़ाज़ाऊं पूरियूं करे रहिया आहियूं। कारे कोट वारनि नौजवाननि सख़्तु तशदुद करे मुंहिंजो अछे रंग जो कोट रत सां ॻाढ़ो करे छॾियो। मौक़े ते मौजूदु पुलिस वारा तमाशो ॾिसंदा रहिया। मूं रत सां रेटो थियल कोट लाहे फिटो कयो। शदीद ज़ख़्मी हालत में इस्पताल ॾांहुं वेंदे सख़्तु सीअ सबबि
मूं हिकु रेड़ीअ तां ॿियो पुराणो कोट ख़रीद करे पातो। सरकारी अस्पताल जे दरवाज़े वटि पहुतुसि त अछे रंग जा कोट पातल केतिरा ई नौजवान मूंखे वराए विया ऐं उन्हनि मूं ते लतुनि मुकुनि डंडनि सां हमिलो करे ॾिनो। मूं धक सां ॾे चयो, तव्हां मसीहाई पेशे सां लाॻापियल आहियो, तव्हां त माण्हुनि जे ज़ख़्मनि ते पहाड़ रखंदा आहियो, इलाज करण बदिरां मुंहिंजो वधीक रतु छो था वहायो? जवाबु मिलियो, तोखे कारो कोट पातल आहे, तंहिं करे तुंहिंजो उन ई नमूने इलाज करे असां मसीहाई पेशे जो तक़दुस बहाल करे रहिया आहियूं। मौक़े ते मौजूदु पुलिस वारा तमाशो ॾिसंदा रहिया। उन ॾींहं खां पोइ मां पुलिस वारनि जा कपिड़ा पाए छॾिया आहिनि ऐं हर हंधि तमाशो ॾिसण लाइ मौजूदु हूंदो आहियां। कहाणी नुस्ख़ो। थरी माउ पंहिंजे इंतिहाई कमज़ोर ऐं बीमार मासूम ॿार खे हंज में खणी भर वारे ॻोठ जे सिहत मर्कज़ ते पहुती। डॉक्टर मासूम ॿार खे तपासे नुस्ख़ो लिखी माउ खे ॾींदे चयो, इहा दवा असां वटि कोन्हे। माउ पंहिंजे ॻोठ मोटण बदिरां बीमार ॿार खे खणी डिघो पंधु करे मिठी शहर पहुती ऐं डॉक्टर जो लिखियलु नुस्ख़ो मेडिकल स्टोर वारे खे ॾिनई। मेडिकल स्टोर वारे नुस्ख़ो पढ़ी चयो, उहा दवा असां वटि कान्हे। मां परेशानीअ मंझां पुछियो, उहा दवा किथे मिलंदी? मेडिकल स्टोर वारे वणाणियो, डॉक्टर लिखियो आहे त ॿार खे माउ जे थंज जी ज़रूरत आहे। मां पंहिंजे हंज में झलियल ॿार तरफ़ ॾिठो। ॿार ॾांहुं ॾिसंदे माउ जे चहिरे ते मौत जहिड़ी मायूसी फैलिजी वई, छो त बुख सबबि संदसि थंज सुकी वई हुई। दर्द जो सहरा। नौजवान थरी औरत सांवरी पंहिंजो 6 महीननि जो बीमार ॿारु खणी तकड़ी तकड़ी अस्पताल में दाख़िल थी। संदसि मासूम ॿारु वॾी मुश्किल सां साहु खणी रहियो हो। सांवरे डॉक्टर जे कमरे ॾांहुं वधी त अस्पताल जे अहलकार खेसि रोके कतार ॾांहुं इशारो कयो। अस्पताल में केतिरियूं ई औरतूं अॻु में मौजूदु हुयूं, जेके सभई पंहिंजा नंढड़नि बीमार ॿारनि खे खणी डिघी कतार में बीठियूं हुयूं। सांवरी डिघी कतार जे आख़िर में वञी बीही रही। हर गुज़रंदड़ घड़ीअ सां सांवरी जे ॿार जी तबियत वधीक बिगड़ी रही हुई। सांवरी अस्पताल जे अहलकार खे 2-3 भेरा मिनत कई त खेसि अॻु में डॉक्टर वटि मोकिलियो वञे, पर अहलकार हर भेरे सांवरीअ जी ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करे छॾी। सांवरीअ जे ॿार ओचितो हिॾकियूं ॾियणु शुरू कयूं त सांवरीअ रड़ कई, मरी वेंदो, मुंहिंजो बचिड़ो मरी वेंदो। कतार में बीठल औरतुनि कंध वराए सांवरीअ ॾांहुं ॾिठो। केतिरियुनि ई औरतुनि सांवरीअ खे अॻिते वठी डॉक्टर जे कमरे में मोकिले छॾियो। डॉक्टर जे कमरे में पहुची सांवरीअ हिकु नज़र पंहिंजे हंज में झलियल हिॾकियूं ॾींदड़ ॿार ॾांहुं ॾिठो ऐं पोइ तकड़ में ॿार खे डॉक्टर तरफ़ वधाईंदे रड़ कई, अलाह जे वास्ते मुंहिंजे बचिड़े खे बचायो। डॉक्टर ॿार खे तपासण लाइ हथु वधायो त ॿारु आख़िरी हिॾकी ॾेई माउ जे हंज में लड़की पियो। सांवरीअ जो साहु मुठ में अची वियो। डॉक्टर ॿार खे तपासे सांवरीअ ॾांहुं ॾिसंदे चयो, मरी वियो। सांवरीअ रड़ करे रोअणु शुरू कयो। डॉक्टर सांवरीअ ॾांहुं ॾिसंदे चयो, रड़ियूं करण सां तुंहिंजो मरी वियल ॿारु जीअरो कोन थींदो, ॿियो ॿारु ॼणजांइ। सांवरीअ पार कढंदे वराणियो, हीउ मुंहिंजो ॿारु हो, हीउ मुंहिंजो ॿियो ॿारु हो। डॉक्टर डिघो साहु खणी चयो, जवान आहीं, टियों ॿारु ॼणजांइ। सांवरीअ सुॾका भरींदे चयो, न, हाणे मां टियों ॿारु न ॼणींदसि। डॉक्टर हैरत मंझां सांवरीअ खां सवाल कयो, छो न ॼणींदीअं टियों ॿारु? सांवरीअ पंहिंजे मथे खे धकु हयूं। संदसि दांह में थर जी सॼी सहरा जो दर्द समाइजी वियो। मुंहिंजो पहिरियों ॿारु साल में मरी वियो, ॿियो अॼु 6 महीननि में मरी वियो, उन जे लेखे सां टियों ॿारु त 3 महीननि में ई मरी वेंदो। कहाणी कासाई। गभरू नौजवान जो लाश घर पहुतो त पोढ़े पीउ खां दांह निकिरी वई। पीउ पंहिंजे हथ सां हिकिड़ो धकु पंहिंजे मथे ते हयूं। संदसि अखियुनि मां 2 लुड़क लड़िया ऐं पोइ हू कंहिं ऊनी सोच में गुम थी वियो। नौजवान जी लाश भरिसां वेठल संदसि 6 भेनरूं पंहिंजे पंहिंजे वात ते हथ रखी गूंगा ॻोढ़ा ॻाड़े रहियूं हुयूं। संदन निड़ियुनि ते ॼण नंहुं अची वियो हुजे, जो पीउ ऐं भाइरनि जो हुकुम हुयो त औरत जो आवाज़ु घर खां ॿाहिरि न वञणु घुरिजे। क़तलु थियल नौजवान जा 3 भाइर घर पहुता। भाउ जो लाश ॾिसी फ़ैसिलो कयऊं त लाश दफ़नाइण खां अॻु में पलांद कबो।
टिनी भाइरनि हथियारनि में हथ विधा त संदन पोढ़ो पीउ सम्झाणीअ ख़ातिर अची हिननि जे अॻियां बीठो। अड़े तकड़ न कयो, तकड़ कंदव त कंहिं फ़ैसिले या जिरगे में ॾंड ॾोह बि असांखे ई ॾियणो पवंदो। हिननि तव्हांजे भाउ ते काराइं जो इल्ज़ाम हणी पंहिंजी छोरी बीमारी आहे। असांजे घर में बि छोरियुनि जी खोट त नाहे। छहनि भेनरुनि दहशत मां छिरकी मोल भाउ तां नज़रूं हटाए जीअरनि भाइरनि ऐं पीउ ॾांहुं ॾिठो, जेके कासायुनि जा हिननि ॾांहुं ॾिसी रहिया हुआ। छहनि भेनरुनि जा जिस्म पहिरीं खां वधीक कंबी रहिया हुआ। कहाणी करब। लेक्चर ॾेई कॉलेज जे क्लासरूम मां निकितुसि त पंहिंजे ज़हीन तरीन शागिर्दाणीअ खे कोरिडोर जे कुंड में बीठल ॾिठुमि। हिन मुंहिंजो लेक्चर त अटेंड न कयो हो, पर कोरिडोर जे कुंड में कंधु हेठि करे रोई रही हुई। संदसि वेझो वञी शफ़क़त सां पुछियुमि, छा ॻाल्हि आहे बाबला, छो पई रोई? हिन कंधु खणी मूं ॾांहुं ॾिठो ऐं को जवाबु ॾियण बजाए वरी कंधु हेठि करे छॾियईं। संदसि अखियुनि मंझां लॻातार लुड़क वहंदा रहिया। पुछियुमि, कॉलेज जे कंहिं शागिर्द तंग कयो अथई? हिन इनकार सां झुकियल कंधु लोॾियो। पुछियुमि, कंहिं उस्ताद दड़को ॾिनो अथई? हिन कंधु मथे करण खां सवाइ वराणियो न सर। पुछियोमांसि, पोइ छो पई रोई बाबला? हिन हिकु दॿियल सुॾको भरियो ऐं कंधु मथे करे मुंहिंजे चहिरे ॾांहुं ॾिसंदे चयाईं, अॼु बाबा ॾाढो यादि पियो अचे। ओह। हमदर्दी ऐं प्यार सां संदसि मथे ते हथु रखंदे पुछियुमि, कॾहिं गुज़ारियो आहे? सुॾका भरींदे चयाईं, बाबा त जीअरो आहे सर। पर हिकदमि पुछियुमि, पर छा? लुड़क लाड़ींदे चयाईं, बाबे ॿी शादी करण खां पोइ कॾहिं बि वापसि असांजे घर न आयो आहे। मूं 5 सालनि खां बाबे खे नाहे ॾिठो। हिन ॿीहर कंधु हेठि करे छॾियो ऐं पंहिंजे वात ते हथु रखी सुॾकनि जे आवाज़ खे रोकण जी कोशिशि करणु लॻी। संदसि मथे ते हथु रखी चयुमि, न रो बाबला। हिन कंधु मथे करे मुंहिंजे मुंहं ॾांहुं ॾिसी निहायत करब मंझां सुॾकंदे चयो, सर, जंहिंजा पीअर मरी वेंदा आहिनि उन्हनि जी क़बर त हूंदी आहे। मूं वटि त पंहिंजे पीउ जी क़बर बि न आहे जिते वञी मां हिन लाइ रोई सघां। कहाणी नौकिरियाणी। घर जो कमु कंदड़ नौकिरियाणी रोज़ ज्यां पूरियो करण लाइ पहुती त घर जी मालिकियाणीअ अचण सां ई खेसि दड़का ॾिना, तुंहिंजे अचण जो को मुक़ररु वक़्तु छो न आहे? कॾहिं अधु कलाकु अॻु में ईंदी आहीं त कॾहिं कलाकु देरि सां थी अची। नौकिरियाणीअ कंधु हेठि करे आहिस्ते वराणियो, 5 घरनि जो कमु कंदी आहियां ऐं पंधु ईंदी आहियां, तंहिं करे थोरी घणी देरि सवेर थी वेंदी आहे बेगम साहिबा। नौकिरियाणी जो जवाबु ॿुधी बेगम साहिबा खे वधीक कावड़ लॻी। हिन वरी नौकिरियाणीअ खे दड़का ॾिना। नौकिरियाणी को बि जवाबु न ॾिनो। नौकिरियाणीअ घर जो कमु शुरू कयो त मालिकियाणी थोरी थोरी देरि खां पोइ खेसि बिना कंहिं सबब जे दड़का ॾींदी रही। नौकिरियाणी ख़ामोशीअ सां कमु कंदी रही ऐं सोचींदी रही, अॻे त बिना सबब जे कॾहिं बि दड़का न ॾींदी हुई, अॼु अलाए छा थियो आहे बेगम साहिबा खे। नौकिरियाणी घर जो कमु पूरो करे वञण खां अॻु में निहायत एहतराम सां पुछियो, बेगम साहिबा, तव्हां अॻे त बिना सबब जे मूंखे कॾहिं बि दड़का न ॾिना हुआ, पर अॼु अहिड़ो छा थियो आहे जो? बेगम साहिबा नौकिरियाणी जी ॻाल्हि अध में कटींदे कावड़ सां वराणियो, ॾिसी कोन थी त घर जा सभु AC बंदि आहिनि, राति खां बिजली बंदि आहे। नौकिरियाणीअ पंहिंजे रहे जे पलव सां पघर उगियो ऐं थधो साहु खणी चयो, बेगम साहिबा, तव्हां हिकु राति बिजली बंदि थियण जे करे परेशान थी विया आहियो। असांखे 3 साल अॻे बिजलीअ वारनि वॾो बिल मोकिलियो हो, तॾहिं खां असांजे घर में बिजली बंदि आहे। कहाणी औरत कथा। उहो जंहिं घर में रहंदी हुई उन जे घर लाइ हिन नंढपण खां जवानीअ ताईं उहो ई ॿुधो हो त उहो संदसि पीउ जो घरु आहे। हिन जी शादी थी त ॿुधाई उहो संदसि मुड़ुस जो घरु आहे। मुड़ुसु मरी वियुसि त उहे आवाज़ संदसि कननि ते पवणु शुरू थिया त हीउ तुंहिंजे पुट जो घरु आहे। हिकु ॾींहुं पुट हिकु काग़ज़ खणी अची संदसि अॻियां रखी चयो, हिन ते पंहिंजे आंगूठे जो निशान हण। हुन काग़ज़ तां कंधु खणी पुट ॾांहुं ॾिठो, पुछियाईं, छो हणां आंगूठे जो निशान? पुट वराणियो, मां ही घरु खपाइण थो चाहियां। हिन हैरत सां ॿियो सवाल कयो, पर छो?
पुट कावड़ मंझां जवाबी सवाल कयो, तूं केरु थींदी आहीं मूंखां पुछण वारी। हिन सदियुनि खां सीने में सवाल जवाबु ॾिनो, घर जी मालिकाणी मां आहियां। पुट खे माउ जी उहा ॻाल्हि न वणी। इन माउ जी ॿांह में हथु विधो ऐं खेसि घर खां ॿाहिरि कढी दर बंदि करे छॾियो। वो केतिरी देरि ताईं घिटीअ में बीही दरवाज़े ॾांहुं ॾिसंदी रही, पर दरवाज़ो बंदि ई रहियो। वो डिघो पंधु करे चौवाटे ते पहुती ऐं चइनी पासे निहारियईं। संदसि अखियुनि में सदियुनि जो थको। हिन पंहिंजे घर वञण थे चाहियो, पर चइनी ॾिसाउनि में हिन खे को बि पंहिंजो घर नज़र न आयो। कहाणी कटाड़े में बीठल औरत। औरत सां ॾाढाई थी त उहा दांह खणी पुलिस ऑफिसर वटि पहुती। पुलिस ऑफिसर औरत जी FIR दाख़िल करण खां इनकार कंदे चयो, तोसां ॾाढाई कंदड़ असांखां वधीक ॾाढो आहे। औरत इंसानी हक़नि लाइ कमु कंदड़ तंज़ीम जे अॻुवाण वटि वञी दांह ॾिनी। इंसानी हक़नि लाइ कमु कंदड़ तंज़ीम जे अॻुवाण वराणियो, अॼुकल्ह असां औरतुनि जे हक़नि बाबति सेमिनार कराइण जी तयारियुनि में मसरूफ़ आहियूं, तंहिं करे हिन वक़्तु असां तुंहिंजी का बि मदद नथा करे सघूं। औरत हिकु अदीब वटि पहुची ज़ुल्म ख़िलाफ़ु आवाज़ु उथारण लाइ अर्ज़ु कयो। अदीब औरत ॾांहुं अणवणंदड़ नज़रुनि सां ॾिसंदे चयो, मां रुमानवी दास्तान लिखंदो आहियां। ज़ुल्म ख़िलाफ़ु आवाज़ु उथारण मुंहिंजो कमु न आहे। औरत हिकु शाइर वटि पहुची ज़ुल्म ख़िलाफ़ु आवाज़ु उथारण लाइ गुज़ारिश कई। शाइर वराणियो, मां पंहिंजे महबूब जे अखियुनि ऐं अदाउनि ते ग़ज़ल लिखण लाइ सोचे रहियो आहियां। महिरबानी करे मुंहिंजी तख़लीक़ी अमल में रुखनू न विझ। औरत हिकु दानिश्वर खे वञी दांह ॾिनी। दानिश्वर चयो, मां इज्तमाही मामलनि ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदो आहियां, इनफ़रादी मसइलनि ते सोचे पंहिंजो वक़्तु विञाइणु नथो चाहियां। औरत हिकु सियासतदान वटि पहुची ज़ुल्म ख़िलाफ़ु ॻाल्हाइण लाइ चयो। सियासतदान वराणियो, मूं वटि तुंहिंजे लाइ वक़्तु न आहे। अॼुकल्ह मां इक़्तिदार जी कुर्सी हासिलु करण जी कोशिश में मसरूफ़ आहियां। औरत हुक्मरान जी ख़िदमत में हाज़िर थी ज़ुल्म जो दास्तान बयानु कयो। हुक्मरान वराणियो, मूं वटि तुंहिंजे लाइ वक़्तु न आहे। अॼुकल्ह मां इक़्तिदार जी कुर्सी बचाइण जी कोशिश में मसरूफ़ आहियां। औरत अदालत में पहुची इंसाफ़ जो दर खड़कायो। मुनसिफ़ औरत सां ॾाढाई कंदड़ खे गिरफ़्तार करे अदालत में पेश करण जो हुकुम ॾिनो। अदालत जे कटड़े में बीठल औरत मुनसिफ़ ॾांहुं ॾिसंदे अर्ज़ु कयो, मूंसां इंसाफ़ तॾहिं थी सघंदो जॾहिं ॾाढाई कंदड़ ज़ालिम सां गॾु समाजी सतह ते मूंसां नाइंसाफ़ी कंदड़ सभई माण्हू अदालत जे कटड़े में बीहारिया वेंदा। औरत जी ॻाल्हि ॿुधी मुनसिफ़ सोच में पइजी वियो। कहाणी मासूम फरियादी। ज़ाल मुड़ुस ऐं संदनि 2 सालनि जो ॿारु अदालत में मौजूदु आहिनि। उहा औरत ऐं मर्द ॿई आला तालीम याफ़्ता आहिनि। ॿई हिकु ई कारपोरेट ऑफिस में नौकिरी कंदा हुआ। गॾु कमु कंदे हिननि जी दोस्ती थी त उहे ऑफिस खां ॿाहिरि बि कॾहिं कॾहिं गॾु वक़्तु गुज़ारण लॻा। वक़्त सां गॾु पाण में वधीक वेझा थिया त ॿिन्हिनि हिक ॿिए लाइ दिलि में प्यारु महसूसु कयो। मर्द मोहबत जे आलमी ॾींहं ते औरत खे शादीअ लाइ प्रपोज़ कयो त औरत जे चहिरे ते मुर्क अची वई ऐं हिन हाकार सां कंधु लोॾियो। थोरनि ॾींहंनि खां पोइ हिननि शादी करे छॾी। शादी खां कुझु अरसो पोइ ज़ाल मुड़ुस जे विच में नंढा नंढा इख़्तिलाफ़ थियणु शुरू थिया, पर कंहिं मौक़े ते मुड़ुस सब्र खां कमु वरितो त कंहिं महिल ज़ाल ख़ामोशी इख़्तियार कई। संदन पुट जो जनमु थियो त ॿिन्हिनि हिक ॿिए खां वधीक ख़ुशी महसूसु कई, पर संदन इख़्तिलाफ़ तॾहिं बि ख़तमु न थी सघिया। पुट जी उमिरि 2 साल थी त ज़ाल मुड़ुस जा इख़्तिलाफ़ वधई वण थिया। ज़ाल तलाक घुरी, पर मुड़ुस तलाक ॾियण खां इनकार कयो। ज़ाल अदालत पहुची खुला जी दरख़्वास्त दाख़िल कई। हाणे अदालत में जज जे साम्हूं हिक तरफ़ जे कटड़े में मर्द बीठल आहे ऐं ॿिए पासे वारे कटड़े में औरत मौजूदु आहे, जंहिंजे हंज में 2 सालनि जो ॿारु आहे। जज औरत ॾांहुं ॾिसी चवे थो, हीअ अदालत तव्हांखे ॿीहर 1 कलाक लाइ अकेलाईअ में ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिए थी, जंहिंखां पोइ अदालत फ़ैसिलो ॿुधाईंदी। जज जे हुकुम ते ज़ाल मुड़ुस ऐं संदन ॿार खे अदालती अमले जा अहलकार अकेलाईअ में ॻाल्हाइण लाइ हिकु कमरे में छॾे अचनि था। 1 कलाक खां पोइ ज़ाल मुड़ुस ऐं संदन ॿारु वापसि आंदो वञे थो त पुटु माउ जे बदिरां पीउ जे भाकुर में आहे। जज जे साम्हूं हिक तरफ़ जे कटड़े में औरत वञी बीहे थी
ऐं ॿिए तरफ़ जे कटड़े में मर्द पंहिंजे पुट खे भाकुर में झले वञी बीहे थो। जज औरत ॾांहुं ॾिसी पुछे थो, हाणे ॿुधायो तव्हां छा था चाहियो? औरत चवे थी, मां खुला हासिलु करणु चाहियां थी। जज खुला जो फ़ैसिलो ॿुधाइण खां पोइ चवे थो, हीअ अदालत ॿार खे माउ जे हवाले करे थी। औरत पंहिंजे कटड़े मां निकिरी मर्द जे कटड़े वटि वञे थी ऐं ॿार खे संदसि पीउ खां वठे थी त 2 सालनि जो बेसम्झ ऐं मासूम ॿारु पीउ ॾांहुं वञण लाइ ॿाहूं सिधियूं करे ज़ोर ज़ोर सां रोअण लॻे थो। जज उहो मंज़र ॾिसी सोचे थो, अंधे कानून सबबि 2 सालनि जो उन मासूम ॿार खे सज़ा मिली आहे, जंहिंजो को बि ॾोह न आहे। ऐं पोइ जज डिघो साह खणी रिमार्क ॾिए थो, जॾहिं मुहबत जा रिश्ता टुटंदा आहिनि त उन जो दर्द मुहबत जे रिश्तनि मां जनम वरितल रत जा रिश्ता भोॻींदा आहिनि। जज पंहिंजे चेंबर में हलियो वञे थो ऐं अदालत में मासूम ॿारु रड़ियूं कंदो रहे थो। कहाणी नाराज़ मुंसिफ़। देश जे सभ खां वॾी अदालत में नंढड़ी न्याणीअ सां जिन्सी ॾाढाईअ जे फ़ैसिले जो ॾींहुं हो। वॾी अदालत जे वॾे ऐवान में वॾे मुंसिफ़ जे साम्हूं कटड़े अंदरि उहो मुल्ज़िम बीठो हो, जंहिं ते 4 सालनि जी नंढड़ी न्याणीअ सां जिन्सी ॾाढाई करण जो इल्ज़ाम हो। मुंसिफ़ अदालत जे ऐवान में वेठल उन जी माउ ॾांहुं ॾिठो, जंहिंजे हंज में संदसि 4 सालनि जी धीअ हुई। जिन्सी ज़्यादतीअ जो शिकार थियल मासूम न्याणी माउ सां चिंबिड़ हुई ऐं हिन पंहिंजो मुंहुं माउ जे छातीअ में लिकाए अखियूं बंदि करे छॾियूं हुयूं। मुंसिफ़ कंध वराए कटड़े में बीठल मुल्ज़िम लाइ ॾिठो ऐं पोइ फ़ैसिलो ॿुधायो। समूरनि साबितुनि खां पोइ मासूम न्याणीअ सां ॾाढाई कंदड़ खे मौत जी सज़ा ॾिजे थी। अदालती ऐवान में मौजूदु माण्हुनि मुंसिफ़ जे फ़ैसिले ते वाह वाह कई त माउ जे जिस्म सां चिंबिड़ल मासूम न्याणी अमर जे हंज मां लही डोड़ंदी अदालती ऐवान खां ॿाहिरि हली वई। मुंसिफ़ ऐं अदालत जे ऐवान में मौजूदु सभु माण्हू हैरान थी विया। मुंसिफ़ ॾाढाईअ जो शिकार थियल न्याणीअ जे माउ ॾांहुं ॾिठो त औरत उथी बीही अर्ज़ु कयो, मुंहिंजनि ॿियनि न्याणियुनि सां बि ॾाढाई थी आहे। मुंसिफ़ हैरत सां पुछो, किथे आहिनि तुंहिंजूं उहे न्याणियूं? औरत जे जवाब खां अॻु में ई ॾाढाईअ जो शिकार थियल संदसि 4 सालनि जी न्याणी ऐवान में वापसि आई। संदसि पुठियां हज़ारे मासूम न्याणियूं वॾी अदालत जे वॾे ऐवान में दाख़िल थी वियूं, जिन में केतिरियूं बांबड़ा पाईंदड़ नंढड़ियूं न्याणियूं बि शामिलु हुयूं। केतिरियूं ई नंढड़ियूं न्याणियूं रिहाट करे रोई रहियूं हुयूं ऐं ॿियूं सख़्तु हीसियल बेशुमार न्याणियूं ख़ौफ़ सबबि कंबी रहियूं हुयूं। मुंसिफ़ हैरत सां औरत ॾांहुं ॾिसंदे पुछो, छा उहे सभु ॿाड़ियूं तुंहिंजूं न्याणियूं आहिनि? औरत जे अखियुनि मंझां ॿ लुड़क टिमी धरतीअ ते किरिया त अदालती ऐवान में बारिश खां पोइ जहिड़ी मिटीअ जी महक फैलिजी वई। औरत थधो साह खणी वराणियो, हा, मां उन्हनि सभिनी न्याणियुनि जी माउ आहियां। मुंसिफ़ पुछो, छा उन्हनि सभिनी मासूम न्याणियुनि सां जिन्सी ॾाढाई थी आहे? औरत वराणियो, जेके न्याणियूं रोई रहियूं आहिनि उन्हनि सां ॾाढाई थी चुकी आहे ऐं जेके कंबी रहियूं आहिनि उहे सभई ॾाढाई थियण जे ख़ौफ़ में मुब्तला आहिनि। मुंसिफ़ पुछो, उन्हनि जे ख़ौफ़ खे कीअं थो ख़तमु करे सघिजे? औरत वराणियो, ॾाढाईअ जे ख़ौफ़ में मुब्तला न्याणियुनि खे ख़ौफ़ मां तॾहिं निजात मिलंदी जॾहिं ॾाढाई कंदड़ वहशियुनि खे सरेआम फांसी ॾिनी वेंदी। औरत जी ॻाल्हि ॿुधी मुंसिफ़ पंहिंजे साम्हूं रखियल अंधे कानून जे मुजस्मे तरफ़ निहारियो ऐं पोइ हिन मुजस्मे खे हथ में खणी नाराज़ नज़रुनि सां मुजस्मे जे अखियुनि ॾांहुं ॾिठो। मुंसिफ़ जी दिलि चाहियो जेकर हू मुजस्मे जे अखियुनि तां पटी लाहे फिटी करे छॾे, पर अंधे कानून जे पत्थर सां ठहियल मुजस्मे जे अखियुनि ते पटी बि पत्थर जी ॿधल हुई। कहाणी आहे टारगेट किलर। मोटरसाइकिल ते पोयां वेठल दोस्त खे हिन घिटीअ जे कुंड ते पान वारी जी कैबिन अॻियां लाहींदे चयो, तूं तेज़ पतीअ वारा 2 पान तयारु कराए वठि, तेसीं मां पंहिंजो कमु करे वापसि थो अचां। हू तेज़ीअ सां मोटरसाइकिल हलाईंदो 2 घिटियूं अॻियां वञी ॿुधायल जाइ ते पहुतो। घिटीअ जे ऊंदा ई कुंड में मोटरसाइकिल बीहारे हू पासीरो थी सीट ते वेही रहियो। 2 मिंटनि जे इंतज़ार खां पोइ संदसि मोबाइल फ़ोन ते कॉल आई। कॉल कंदड़ चयो, हू जेको माण्हू ब्लू कार तरफ़ अची रहियो आहे, तुंहिंजो अॼोको टारगेट उहो आहे।
हिन लैम्प पोस्ट जे हल्की रोशनीअ में साम्हूं ईंदड़ शख़्स तरफ़ ॾिसी पोइ हेॾां होॾां ॾिठो। नीम वीरान रस्ते ते नीम ऊंदाहीअ में खेसि पंहिंजे लाइ को बि ख़तरो नज़र न आयो। जीअं ई उहो शख़्स पंहिंजे कार वटि पहुतो त कार जो दरवाज़ो खुलण खां अॻु ई हिकु गोली अची संदसि सीने में लॻी ऐं हू कार जे टायर भरिसां किरी पियो। मोटरसाइकिल रोड ते स्क्रेच हणंदी पान जे कैबिन अॻियां बीठी। संदसि दोस्त हिकदमि मोटरसाइकिल ते हिन जे पोयां वेठो ऐं मोटरसाइकिल पूरी स्पीड सां अॻिते हली वई। बारबेक्यू रेस्टोरेंट में मानी खाइण खां पोइ इन टेबल ते पियल बिल ते हिकु नज़र विझी दोस्त खां पुछो, हिकु माण्हूअ जो वज़न केतिरो हूंदो आहे? दोस्त ॾंद कटींदे बेफ़िक्रीअ सां ॾंद खोटींदे बेफ़िक्रीअ सां वराणियो, ख़बर न आहे, हूंदो 50-60 किलोग्राम। हिन टारगेट किलिंग जे मुआवज़े तौरु मिलियल 1500 में 100 रुपया ॿिया विझी 1600 रुपया बिल वारे प्लेट में फिटी कया ऐं सिगरेट दुखाईंदे चयाईं, अॼुकल्ह केॾी महांगाई थी वई आहे यार, 50-60 किलो जे माण्हूअ सां ॿाकरे गोश्त जे 1 किलो वारी कढ़ाई बि नथी मिले। कहाणी आहे टाइम बम। हिन कार चोरी कई ऐं कार हिदायतूं मिलियल हंध ते खणी वियो। कार में टाइम बम फिट करे कार वापसि संदसि हवाले कई वई। हू राति जो वापसि घर पहुतो त संदसि समूरा घर भाती निंड पिया हुआ। सुबुह जो तयारु थी वञणु लॻो त संदसि नंढड़े पुट नई कार में घुमण जी फरमाइश कई। हिन हेठि झुकी मासूम पुट खे चुमी ॾींदे चयो, थोरी देरि में अचां थो, पोइ घुमणु हलंदासीं। हू कार ड्राइव करे मख़सूस जाइ ते हिदायतूं वठण लाइ पहुतो। हिदायतुनि सां गॾु नोटनि जूं कुझु दस्तियूं बि संदसि हवाले कयूं वयूं। दहशतगर्दीअ जी वारदात लाइ टारगेट कयल हंध ते पहुची हिन शहर जे मसरूफ़ ऐं पुरहुजूम इलाइक़े जो जाइज़ो वरितो। हिन कार खे वधीक रश वारी जाइ ते पार्क कयो ऐं टाइम बम जो टाइमर सेट करे कार मां लही वियो। हू साम्हूं ई कुझु फ़ासिले ते उन बिल्डिंग जे 7थे फ्लोर ते पहुतो जिते संदसि हिदायतकार जा कारिंदा बम धमाके जो मंज़र ॾिसण लाइ पहुची चुका हुआ। हिन 7थे फ्लोर जे अपार्टमेंट जे दरीअ वटि कारिंदनि जे भरिसां बि रोड जे ॿिए पासे टाइम बम फिट थियल कार तरफ़ ॾिठो त छिरकी पियो। कार जे भरिसां संदसि ज़ाल बि मौजूदु हुई, जंहिंजे हिकु हथ में शॉपिंग बैग्स हुयूं ऐं ॿिए हथ में संदसि नंढड़े पुट जो हथु हो। संदसि पुट कार खे सुञाणे माउ ॾांहुं ॾिसी कार तरफ़ इशारो कयो। संदसि ज़ाल पुट सूधो कार जे वेझो वञी ईअं बीही रही ॼण हूअ संदसि इंतज़ारु कंदी हुजे। 7थे फ्लोर जे दरीअ वटि बीठल दहशतगर्द पंहिंजे ज़ाल जी मोबाइल नंबर खे टच कयो पर कॉल न लॻी। कॉल ड्रॉप थियण खां पोइ हिन मोबाइल फ़ोन में ई टाइम ॾिठो, धमाको थियण में अञा 3 मिंट हुआ। हिन हिकदमि अपार्टमेंट मां निकिरी लिफ्ट ॾांहुं डोड़ पाती। रोड ते ट्रैफ़िक जे विच मां डोड़ंदे हिन जी नज़र रोड जे ॿिए तरफ़ कार जे भरिसां बीठल पंहिंजे मासूम पुट ते खुथल हुई। हिन खे पक हुई त हू तेज़ीअ सां डोड़ंदो पंहिंजे पुट खे कार खां परते खणी वेंदो, पर अञा हू रोड जे विच ते ई हो त धमाको थी वियो ऐं रत जा छंडा अची संदसि मुंहं ते लॻा।